या ज़ाहिरी वफ़ात में भी तवां जे ला भलाई सुभान अल्लाह सियाबार के सही ज़ाहिरी जिंदगी में त असां जे ला भलाई वफ़ात में असां जे ला केड़ी भलाई असां त समझदा नुकसान आ तवां जो दुनिया में पर्दो फरमाए नुकसान आ बाबर फरमाए दुनिया में मां जे हाजिर आया जिंदा आया अल्लाह जे हुक्म सा तवा के दीन पे सिखारा दीन जो तरीको पे सिखारा छो त इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अखलाक मां मुस्तफा के रब दुनिया ते मोकलो ही इने जे ला आए तमा मखलूक जा अखलाक ठीक करे मां मखलूक के सिधो रस्तो बुधाया तमा जे ला भलाई पर जे मां ज़ाहिरी मुजो विसाल थियो ज़ाहिरी पर्दो थियो उन में भी तवा जे ला भलाई इया आहे त मुस्तफा पंजे हरी में नाज रोजे पाक में भी खामोश थी न वेंदस मां तवां जी गुनाहन जी माफी जे ला अल्लाह पाक जी दरबार में दुआ वठदो रहंदस सुभान अल्लाह अल्लाह के अर्ज कंदो रहंदस मुजा मौला बदकारन सियाकारन केड़ा भी आहिन पर उन जी निस्बत मां मोहम्मद करीम सा मां मुस्तफा सा आहे मुजा मालिक उनके मां फरमात सिद्दीक़ अकबर सब का पेरी मोहब्बत मुस्तफा जो शरबत पीतो हो इश्क मुस्तफा जो शरबत पीतो हो वो भी वक्त आयो अबू बकर सिद्दीक जो पंजो पै दुश्मन थी मां दुश्मन थी पई औलाद दुश्मन थी पियो पर सिद्दीक अकबर फरमा लगा हिक न रुसे हो त घोरी बाज बियन जी मुझो महबूब राजी हुजे मुखे बेन जी परवाह ना तने को आशिक चौंदो आ तभी सब मंज़िल सवलिया पर इश्क जी मंज़िल भारी आ सोना सिर दे दिस्ता बहारी आ भी सब मंज़िल सवलिया पर इश्क जी मंज़िल भारी आ सोना सिर दे दिस्ता बहारी आ ओ गोर करे दिस किया कमायो इश्क बिलाल भागे से सूर सठाते सुहिणे सुहिणे दीन जे सांगे काफर मारे मारे छदिल तब कलमो ज़बाते जारी आ सोना सिर दई दिस्त बहारी आ भी सब मंज़िल सवलिया पर इश्क जी मंज़िल भारी आ सोना सिर दई दिस्त बहारिया सोना सिर दे दिस्त बहारिया ओ कार में नाग सिद्दीक़ रजायो तने बिचवे सिर सदको अकल चवे तो पोते हटी वल इश्क चवे कोन हटबो अकल चवे तो पोते हटी वल इश्क चवे कोन हटबो अरबिया के आराम कराए यार भाई यारी आ सोना सिर दे दिस्त बहारिया भी सब मंज़िल सवलिया पर इश्क जी मंज़िल भारी आ सोना सिर दे दिस्त बहारिया सुभान अल्लाह तमाम मंज़िलन में दुखी मंज़िल इश्क महबूबन करीमन जो इश्क रब तोखे मुखे नसीब फरमाए प्यारा दोस्त आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो माल मुखा पुछण वारो मां जडे अखियों खोलियो डिठम ता अर्श अजीम ते अल्लाह जे नाले सा गड मदीने वारे मीर जो नालो लिखियो पियो आ हो रब करीम मुके जडे जन्नत में मोकलो दिसा सुभान अल्लाह जन्नत जे हर वण हर फल ते हर पने ते हर गुल ते हर हूर जे पेशानी ते हर गुलमान जे सीने ते हर जन्नत जे चौराहे चौकते अल्लाह पाक जे नाले सा गड मोहम्मद मुस्तफा जो नालो लिखियो पियो आहे आदम अलैहिस्सलाम जने लग़्ज़श थी
गुनाह न थियो आदम अलैहिस्सलाम का याद रखजो। माण्हू चवंदो इंसान आदम अलैहिस्सलाम जो औलाद आहे, आदम अलैहिस्सलाम खां भी गुनाह थी पियो, मूंखां थियो त छा थी पियो। इहो अल्लाह जे नबी जे बारे में इहो लफ्ज़ चवण कलमे कुफ्र आहे। अल्लाह जे नबी खां खता कोन थी, अल्लाह जे नबी खां गुनाह न थियो। छो त अहले सुन्नत जमात जो अकीदो आ त अल्लाह जो नबी नबुवत का पेरी नबुवत का बाद गुनाह का मासूम ऐं पाक होंदो आहे। आदम अलैहिस्सलाम जी दुनिया जन्नत मां दुनिया ते न अचे हा त पोइ हबीबुल्लाह जला शहजादा किथां अचन आहे, मिलाद कीअं थी हा? किए ये मखलूक में तव्हां असां चऊं हा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आदम अलैहिस्सलाम के दुनिया ते मोकिलियो त इन जी औलाद थिए पियो। अरबे खरबे पद में मखलूक थिए, 1,24,000 नबी अचन, अॻियां भी हुजन पोयां भी हुजन, वरी महशर जो मैदान कायम करया। पंहिंजा भी उते हुजन, पराया भी उते हुजन, मां रब कहारियत जी कुर्सी ते वही रहा, 70,000 साल के चेहरे ते रहम जी नजर न विझां। उते आदम अलैहिस्सलाम के अर्ज करे, नूह अलैहिस्सलाम के अर्ज करे, इब्राहिम खलीलुल्लाह अर्ज करे, मूसा कलीमुल्लाह अर्ज करे, मौला राजी थी मां रब कंहिंजी न ॿुधा, पर जॾहिं मुंहिंजो महबूब मोहम्मद मुंहिंजे अर्श जे साम्हूं सर झुकाए त मां रब फरमाया इरफा रअसक या मोहम्मद, मुंहिंजा महबूब तू पंहिंजो मथो मथे खण, घोरण तुंहिंजो कम आ, अता करण मां रब करीम जो कम आ। सुभान अल्लाह। ताकि अव्वलीन आखिरीन के अगिन पुछन के खबर पए त अल्लाह पाक जी बारगाह में मदीने वारे मीर जो केडो शान ऐं मकाम आहे। तॾहिं के आशिक फरमाइंदो फकत इतना सबब था इन इकादे बज़्म महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। अल्लाह पाक महशर जो मैदान इन्हे जे लाइ कायम कयो त उन ॾींहुं जेके नबी हुजन उहे नबी बि नफ्सी नफ्सी पुकारिन, ऐं मुंहिंजो महबूब जेकॾहिं पुकारे त उम्मती उम्मती पुकार। यानी नफ्स नबियन के पंहिंजी जान जी परवाह हुजे, मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के पंहिंजो फिक्र न हुजे, जेकॾहिं फिक्र हुजे त पंहिंजी उम्मत जो फिक्र हुजे, फिक्र हुजे त पंहिंजी उम्मत जो फिक्र हुजे। मुसलमान वो मेहरबान नबी अल्लाह पाक तोखे मूंखे नसीब फरमाए, वो शान वारो हबीब तोखे मूंखे मिलियो आहे, जेको महबूब उते कम अचे जिते न अम्मा कम अचे न बाबो कम अचे। तॾहिं मुंहिंजा प्यारा से चवंदा आहियूं पुनल पार तूं थई, पुनल पार तूं थई, मिलन मोमिनन जूं सोना साईं बोझल बोझल किनल जूं, पुनल पार तूं थई, पुनल पार तूं थई, पुनल पार तूं थई, पुनल पार तूं थई, मिलन मोमिनन जूं सोना साईं बोझल बोझल किनल जूं, पुनल पार तूं थई, पुनल पार तूं थई। हुंदा ताज पातल नबियन के तोड़े, कभी कह रखा प्या हुक्म बदा के रोड़े, हुंदा ताज पातल नबियन के तोड़े, कभी कह रखा प्या हुक्म बदा के रोड़े। अवा में मोहम्मद, अवा में मोहम्मद, निगाहूं नबियन जो सोना साईं बोझल बोझल किनल जो, पुनल पार तूं थई, पुनल पार तूं थई। सुभान अल्लाह। आदम अलैहिस्सलाम के रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जो शान ॾेखारियो, ऐं क़यामत जे ॾाढे रब करीम तव्हां असां खे भी उन हबीब जो शान ॾेखारींदो। मुसलमान उन महबूब जी आमद जो महीनो, इहो भी लाज़मी न आहे त तव्हां ऐं असां वॾा जलसा करायूं, वॾा वॾा ख़तीब घुरायूं त मिलाद थींदो जे, मुख़्तसर कयोसीं त मिलाद कोन थींदो, ईअं भी न आहे। अकीदत मोहब्बत सां जेकॾहिं मुठ चांवरनि जी भी ख़ैरात कजे न त उन जो भी मुंहिंजे महबूब जी बारगाह में वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे। हज़रत शाह अब्दुर रहीम
शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैहि जो वालिद साहब हर साल उर्स कंदो हो, उठ ज़बा कंदो हो। पोइ हिकिड़ो अहिड़ो साल आयो साईं गरीब थी विया, उठ त छा पर वहट भी ज़बा न पिया करे सघनि, वहट त छा आई पी जा भी पैसा कोन, परेशानी में फकीरी हाल में उर्स शरीफ जो महीनो आयो ऐं 12 रबियुल अव्वल जो जॾहिं ॾिहाड़ो आयो तॾहिं दिल में सोची अॼु कुछ भी नाहे। घर अची पुछा कयईं, घर वारनि चयो ॿियो त कुछ नाहे, चणा आहिनि, छोला आहिनि, इन के अलावा भी कुछ भी कोन। पाण छा की उहा मुठ चणनि जी छोलनि जी परधे करे नंढड़नि बच्चनि में तक़सीम करे छॾी। सॼी रात पशेमानी में गुज़री, परेशानी में गुज़रिया। अल्लाह हर साल उर्स कंदो आया, माण्हू ईंदा आहिनि, आलिम ईंदा आहिनि, ज़िक्र मुस्तफ़ा थींदो आहे, मौलूदी गज़ली नात ख़ान ईंदा आहिनि। हिन साल मूं अहिड़ो मिलाद कयो आहे जो मां ये छोला पचाए विराए छॾियां, के ख़बर बि कान पई आहे। इन परेशानी में, इन दुख में रात जो टाइम छो आहे, हज़रत शाह अब्दुल रहीम सुतो आहे त मुंहिंजे महबूब पंहिंजो दीदार करायो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब पंहिंजो दीदार करायो, ऐं जो दीदार साईं कयो त ॾिसी सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब जे साम्हूं हिकिड़ो आली शान दस्तरखान लॻो पियो, दस्तरखान लॻो पियो आहे, उन ते तरह तरह जा ताम रखिया। मदीने जा साईं आया, अची वेठा, ऐं मां दिल में मूंखे केरु चवण वारो चवे पियो, ॿुधां पियो त हे जेके ताम उहे आहिनि जिन महबूब जे गुलामनि अॼु उर्स में लंगर जे तौर पर पचाया हा, उहे बारगाह मुस्तफ़ा में पेश कया विया। पर फरमाता मुंहिंजी निंड में अञा परेशानी वधी वई त माण्हुनि कहिड़ा कहिड़ा ताम पचाया हूंदा, मूं ये छोला चणा पचाया आहिनि, इन्हनि जी कहिड़ी वकार, कहिड़ी हैसियत। लेकिन मां ॾिसां पियो त जेके भी ताम हा, सभिनि तामनि खां मथां उहे मुंहिंजा चणा छोला रखिया। मदीने जे साईं पेरी उन में हथ विधो, पाण फरमायो मुंहिंजे बचड़े शाह अब्दुल रहीम पचाया आहिनि, ॾाढा मोहब्बत सां पचाइनि। मां मुस्तफ़ा के मोहब्बत वारे जी मोहब्बत ॾाढी पसंद ईंदी आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे मदीने वारे साईं जी सुन्नत ऐं शरीयत जी पाबंदी नसीब फरमाए। हबीबन सां मोहब्बत करण वारा, मिलाद मल्हाइण वारा, ऐं जॾहिं हबीबन करीमन जो मिलाद जो बिलख़ुसूस मरकज़ी जुलूस जॾहिं निकिरे, तव्हां सां सियासतदाननि जे लाइ, सियासी माण्हुनि जे लाइ, पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे लाइ निकिरंदा आहियूं, धरना हणंदा आहियूं, रोड ब्लॉक कंदा आहियूं, पर मुसलमान यादि रख 12 रबियुल अव्वल शरीफ़ ही उहो मुबारक ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते इंसान छा, जिन्न छा, मलाइक छा, पर पक्षियुनि भी ख़ुशियूं पे मल्हायूं। अल्लामा काज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैहि शफ़ा शरीफ में लिखियो आहे त मर्रतुल वुहूशिल मशारिक इलल मगारिब बिल बिशारात। मगरब जा पखी मशरक पे विया, मशरक जा पखी मगरब पे विया, बिल बिशारात, हिक ॿिए खे मुबारको ॾियण जे लाइ, हिक ॿिए खे मुबारको ॾियण जे लाइ त मुबारक हुजेव आमना जो लाल, नबियुनि जो सरदार दुनिया ते अची वियो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जो महबूब दुनिया ते अची वियो आहे। के आशिक चयो त ही मंजर हो जंहिं दम जी चल जे झोलीअ में जानिब आयो, तंहिं दम हर हिक सासी हमद सना ही गायो। अल्लाह 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 अल्लाह